नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सोभودेरो में खबर ॾींदा आहियूं त सोभودेरो थाणे जे हद ॻोठ मल्हैराणी सोलंगी में सोलंगी बिरादरी जे ॿिनि धुरनि में ज़मीन जी मालकी तां झेड़ो फायरिंग लठूं कुआरियुनि जो आज़ादाना इस्तेमाल। ॿिन्ही धुरनि जा 7 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। हिक धुर जा 3 माण्हू सहाफ़ी असद अली सोलंगी, अज़र सोलंगी, एडवोकेट इश्तियाक सोलंगी ज़ख़्मी थी पिया आहिनि, जॾहिं त सहाफ़ी असद सोलंगी टंग में गोली लॻण सबबि सख़्त ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे नाज़ुक हालत में गंबट अस्पताल रेफर कयो वियो। सहाफ़ी असद सोलंगी जे घर खे बाहि ॾेई पिणु साड़ियो वियो, जॾहिं त ॿी धुर मोहम्मद आतम सोलंगी जा 4 माण्हू रुस्तम, अब्दुल जब्बार, माशूक, तैमूर सोलंगी ज़ख़्मी थी पिया आहिनि। वाक़े जूं ॿिन्ही धुरनि सोभودेरो थाणे ते 20 खां वधीक माण्हुनि ख़िलाफ़ NC दाख़िल करायूं वयूं आहिनि। ॿिए तरफ़ SHO सोभودेरो लाला अमीर पठाण ॿुधाए तो वाक़ियो ज़मीनी तकरार ॿुधाए पियो वञे। ॿिन्ही धुरनि जे ज़ख़्मियुनि खे मेडिकल कराइण लाइ लेटर ॾिना विया आहिनि। वधीक झेड़े खे रोकण लाइ ॻोठ मल्हैराणी सोलंगी में ASI मोहम्मद शटल सोलंगी जी निगरानी में पुलिस पिकेट क़ाइम कई वई है। कंहिंखे बि कानून हथ में खणण जी हरगिज़ इजाज़त न ॾिनी वेंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।